नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो लॻ ॻोठ मोहम्मद उमर उनड़ में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल इरफान अली उनड़ जे वारसन मर्दन औरतन मोरो में साफ़िन आॾो एहतजाज कंदे मक़दूल जी भेण शबीरा उनड़ चयो है त असांजो ज़मीनी तकरार हलंदड़ हो। रात जो वक़्तु पुलिस एहलकार अली नवाज़ उनड़ ऐं संदसि साथियुनि असांजे घर में घिड़ी असां सभिनी घर भातियुनि जे साम्हूं असांजे 30 सालनि जे नौजवान इरफान खे मुंहुं में बंदूक जो फायर करे क़तल करे छॾियो। इरफान अली जे क़तल जी FIR जो मुख्य जवाबदार SHO कुर्बान कलोड़ जे गनमैन बणिजी मेहरापुर थाणे ते ड्यूटी करे रहियो है, जेको रात जे टाइम असांजे घरनि जे मथां हलाण कंदो रहे थो। ही अंधेर नगरीअ जो खून जो जवाबदार सरेआम ड्यूटी पियो करे। पुलिस जी सरपरस्ती में घुमंदड़ कातिल खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे मिठाणी थाणे ते पेश कयो वञे, न त ॿी सूरत में असां SSP नौशरो फेरोज़ जी आफिस आॾो पंहिंजे बच्चन समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।